हैदराबाद जी सियासी समाजी तंजीमन समेत मसीह बिरादरी ऐं मिनॉरिटीज़ जी तंजीमन पारां फैसलाबाद ऐं जड़ावाला इबादत गाहुनि में कयल भञडाह ऐं मसीह बिरादरीअ जे घरनि ते कयल हमलनि ऐं तशदुद ख़िलाफ़ सवें औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरे जी अॻवानी मसीह बिरादरीअ जे अॻवान गुलज़ार मसीह, फादर फिलिप्स, पीपल्स पार्टीअ जे मिनॉरिटीज़ विंग जे अॻवान याकूब अज़ीज़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर हुआ जिन ते अक़लियतुनि जे घरनि संदनि इबादत गाहुनि ते हमला करण ख़िलाफ़ नारा दर्ज थियल हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जड़ावाला फैसलाबाद में मसीह बिरादरीअ जे घरनि ते थियल हमले, भञडाह, तशदुद, इबादत गाहुनि में भञडाह ऐं बेहुरमती करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त शरपसंद माण्हू घणे वक़्त खां मसीह बिरादरीअ जे घरनि ते हमला करे भञडाह ऐं मसीह बिरादरीअ जे माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि, जेके हिक साज़िश तहत मसीह माण्हुनि खे परेशान कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त शरपसंदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मसीह बिरादरीअ जे जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ कयो वञे।